नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त मुनिसिपल मुलाज़िम मौजूदा 2 सालनि खां पगारूं न वधण ऐं रिटायरमेंट मुलाज़िमनि खे पेंशन न मिलण ख़िलाफ़ MPA ऐं MNA वटि को न को दाहूं कंदा पिया अचनि। अफ़सोस 2 सालनि खां मुख़्तलिफ़ मुद्दनि में 2 रस्तनि खां फंड अचनि पिया। अहिड़ी रीति हिन वक्त ठठे सिटी जी सिर्फ़ सफ़ाई सुथराई ऐं ड्रेनेज सिस्टम जी सफ़ाई लाइ लोकल गवर्नमेंट ऑफ सिंध पैसा अची चुका आहिनि, पर मुलाज़िमनि जी तकलीफ़ुनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। महीनो अॻु MPA मुकमल फंड पगारनि ऐं रिटायरमेंट क्लियर कराइण जी यकीन दिहारी कराई हुई, पर को बि तदारक न थियो है। अहिड़ी तरह मकली टाउन कमेटी, घारो टाउन कमेटी जा फंड जारी थींदा पिया अचनि। हिननि जा मुलाज़िम मुकमल पगारूं, रिटायरमेंट जहिड़ियुनि सहूलियतुनि खणंदा पिया अचनि, पर अफ़सोस ज़िले जे अहम हेडक्वार्टर जा मुलाज़िम फंड न अचण करे, पगारूं न वधण करे बुख ऐं बदहाली जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिननि आला इख्तियारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।